अॼु जेको असां बेत चूंडियो आहे उन में बि तसूफ़ जो तमामु घणो अंदाज़ नज़र अचे थो पियो। महबूब जी मर्ज़ी आहे त दीदार कराइनि या न कराइनि, सॾु करे कोठाइनि त बि संदन मर्ज़ी आहे, सॾ लाइ सिकाइनि तॾहिं बि मर्ज़ी आहे। इन कैफ़ियत खे तसूफ़ वारी ॿोलीअ में कब्ज़ ऐं बस्त करे चयो वेंदो आहे। छाकाणि त आशिक़ जॾहिं महबूब जो राज़ फाश करे थो त उन सां छा थो वहे वापरे। इहो सभु कुझु भिटाई घोट जे हिन शेर खे असांजे मोहतरम अयूब गाज़ साहब जंहिं नमूने सां ड्रामे जी शक्ल ॾिनी आहे उहो अव्हां जे आॾो पेश आहे। Sometimes his doors to me are closed. Sometimes they wide open are. Sometimes I'm refused entrance. Sometimes he himself calls. Sometimes I long to be called. Sometimes secrets are with me shared. Of such nature is my Lord beloved. यार रोशन ही तो अजीब किस्म जो फकीर है। अखीर तो शिंबे ये फकीर ना है। फकीर ना है तो बाकी केरा अच्छा तो मां तो बुधाया तो जी बेगम साहब शहजादी के चयोस असां तोखे याद कयो आहे। बेचारो बस नाले जो शहजादो आहे। जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे नाज़िया ऐं शहजादे में तमामु घणो प्यार हुयो। हीउ जेको वॾो बंगलो ॾिसी थो न हिकु वॾे ऑफिसर जो आहे। हुन नाज़िया जे मालिकनि खे लालचूं ॾेई ऐं नाज़िया सां शादी कई ऐं वीचारो शहजादो पंहिंजा हाल काल विञाए इन वण हेठि वेठो रहियो। इन ॻाल्हि खे 3 साल थी विया आहिनि ऐं साम्हूं दरिया में नाज़िया बेगम बीहंदी आहे ऐं उन ऑफिसर वीचारे शहजादे खे नौकरनि खां ॾाढी मार खाई। शहजादो मार खाई अक्सर उन ऑफिसर खे चवंदो मुंहिंजो तुंहिंजी ज़ाल सां छा वञे, मां त पंहिंजे साजन जे दीदार लाइ दरी आॾो वेंदो आहियां। ऐं पोइ उहा दरी उन ऑफिसर बंदि कराए छॾी ऐं सुत थी उन ऑफिसर जी इस्लामाबाद बदिली थी वई ऐं उहा नाज़िया बेगम दरी खोलाए छॾी ऐं रोज़ानो मानी बि बंगले मां मोकिलींदी अथसि। न न तुंहिंजी जय हिते न आहे। तुंहिंजो शान ऊचो आहे, किथे मां गदिलो कंदो लो, किथे तूं पारस। तोखे असां था चऊं। शहज़ादा ही मुंहिंजो दोस्त आहे, सुठो लेखक आहे ऐं तव्हां खां कुझु पुछण थो चाहे। तूं बि नासूती आहीं, लिखंदो उहो आहीं जेको माण्हू चाहिनि था। तो कॾहिं पंहिंजी ॻाल्हि माण्हुनि ताईं पहुचाई आहे? तूं सच तो चईं। अख उल्टी धार वह उबतो हमसी, जे लहवारो लोक वहे तूं ऊचो वहो भार। तुंहिंजी हेॾी पहुच बि आहे पोइ बि हिकु औरत जे करे पंहिंजी ज़िंदगी तो बर्बाद करी। कहिड़ी औरत? उहा जंहिंजो तूं दीवानो आहे, जेका तोखे बंगले में घुराईंदी बि आहे ऐं बंगले मां मानी बि मोकिलींदी आहे। मां त कंहिं बि औरत खे कोन सुञाणा ऐं ना ई का औरत वरी मूंखे का मानी मोकिलींदी आहे। हीअ त हुन महबूब जा मूं ते एहसान आहिनि जेको हिन बदहालीअ में मुंहिंजी सार लहे थो ऐं पंहिंजे दीदार सां नवाज़े थो। हा ही मूं छा कयो? मुंहिंजा महबूब मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर मुंहिंजा महबूब। मूंखे तुंहिंजो राज़दार करणु खपंदो हो, मूंखे माफ़। कॾहिं ता क्यों ॾीन कॾहिं खुलण दर दोस्तनि जा, कॾहिं अचां अचण न लहां, कॾहिं कोठियो नीन, कॾहिं सिकां सॾ खे, कॾहिं ॻुझां दर गरहीन। अहिड़ा ई आहिनि अल्लाह ओ साहिब मुंहिंजा सुपरी।